दोस्तों अॻु मौजूदु GSM ऐं सॼी सिंध वारनि खे जेके ॾिसनि था उन सभिनी दोस्तनि सां मुखातिबु आहिनि। अॼु आउं हींअर वक़्तु हाला प्रोग्रेस अलायंस जे साईं रशीद रेठो साहिबु मुंहिंजे भरिसां वेठा आहिनि थिया। सिंध अवामी सथ जा मरकज़ी रहनुमा साईं असांजा रहमतुल्ला बलाल साहिबु ऐं डिस्ट्रिक्ट मटियारी जा ज़िमेदार मक़बूल बलाल साहिबु ऐं इमरान सनाए साहिबु हितां जा सोशल वर्कर। अॼु असांजे कुझु अनाउंस करणु वञूं पिया। हिकिड़ो सिलसिलो हले पियो थो जेको सिंध में धारी आबादकारी या सिंध में धारियुनि जो अफ़गाननि जो जेको मुल्क ते बार आहे, जीअं आउं त चवंदुसि पाकिस्तान बि तंग आहे उन्हनि मां। गुज़िरियल साल बि चीफ जस्टिस साहिबु चीफ जस्टिस छा पर चीफ ऑफ आर्मी स्टाफ उन्हनि बि चयो हो त हाणे अफ़गाननि खे वञणु खपे, पर वरी उनजो मुदो वधायो वियो। 3 जून ते उनखे हिन ख़िते मां हिन मुल्क मां निकिरणो हुयो, पर उहो कोन निकिता। सिंध अलाए केतिरनि सूरनि खे मुंहुं ॾिए पई। पंहिंजा बचा हुनजा बुख उन वेले वेघे दरबदर आहिनि। कल्ह असां जॾहिं जोही आयासीं त उते जोही जी टोटल जेका आदमशुमारी आहे उहा 2,98,000 या 3 लख माण्हुनि ताईं मुश्तमिल आहे, जेके पाणी कोन था पी सघनि, उनखे पीअण लाइ पाणी कोन्हे। जॾहिं त अलाए केतिरा लख माण्हू धारिया असांजे शहरनि ते काबिज़ आहिनि, जिन खे जेके ईअं सम्झो त उहो पाणी जेको पीअनि पिया जेकॾहिं उहो न हुजनि हा त जेके सिंध जा हेकाना इलाइक़ा आहिनि जिते पाणी कोन्हे उन्हनि खे असां पाणी ॾेई सघूं। सिंध अवामी सथ सिंध जे जेके इशूज़ आहिनि सिंध सां, सिंधी माण्हुनि सां, सिंध में रहंदड़ माण्हुनि सां जेके मसइला आहिनि, जेके इंसानी मसइला आहिनि, जिन जे करे उहे माण्हू ॾाढा परेशान आहिनि। असांजा इदारा, असांजा स्कूल, असांजा सभु मामला दरबदर लॻा पिया आहिनि। सिंध अवामी सथ हिकिड़ो यको नारो हयो आहे ऐं हिकिड़ी जुस्तजू आहे दोस्तनि जे मशावरतुनि सां त हाणे धारियुनि खे ख़ुशूसन बर्मी, बंगाली ऐं अफ़गाननि जो वॾे में वॾो लोड आहे असां ते। रुगो लोड कोन्हे, उन्हनि अफ़गाननि जे करे जेको सिंध भोगे पई हींअर, असां वटि मंशियात मुकमिल अफ़गाननि जे करे आई आहे। असां वटि असलो जेको अफ़गाननि जे करे आयो आहे उहो कंहिं बि ॿिए दुश्मन जे करे कोन पहुतो आहे। यानी उन्हनि माण्हुनि जे करे असां नुक़सानु भोॻियूं पिया, जिन जे नंगनि खे, जिन जे बचनि खे हिन मुल्क, हिन सिंध पनाह ॾिनी आहे। उहे अफ़गानी जेके 79 खां वठी पनाहगीर हिकिड़ी छित ॻोल्हण लाइ, पंहिंजा सिर बचाइण लाइ, पंहिंजा बचा बचाइण लाइ हेॾां टिपी आया ऐं हिन मुल्क उन्हनि खे पनाह ॾिनी पंहिंजे मुख़्तलिफ़ सूबनि में ऐं उते फैलिजी विया। अफ़सोस जी ॻाल्हि रुगो इहा आहे त आउं इहो सम्झां थो त पंजाब वारनि ॾाढी पंहिंजी बहितरीनु पॉलिसी रखी, उन्हनि उनजी एंट्री रजिस्ट्रेशन रखी त असां वटि केतिरा, या KPK वारनि बि, पर सिंध में अहिड़ो को बि इदारो कोन हो जेको उन्हनि जी दाख़िला वक़्तु रजिस्ट्रेशन रखे त केतिरा पनाहगीर असां वटि आया आहिनि। ऐं उहे पनाहगीर ईअं हिते बिना छुड़वाग हिते घुमंदा रहिया, जॾहिं त थियणु ई न खपे हा। उन्हनि पनाहगीरनि खे तव्हांखे हिते रखिणो बि हो त रजिस्ट्रेशन रखो आहे, उन जो हिकिड़ो मख़सूस एरियो रखियो आहे, उन ते के पाबंदियूं हुजनि हा त पनाहगीर पनाह ॾींदड़ मुल्क जो शिनाख़्ती कार्ड नथो हासिल करे सघे, उतां जो डोमिसाइल नथो ठाराए सघे, उते प्रॉपर्टी नथो ख़रीदारी करे सघे। मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे त को बि महाजर असां वटि मिल्कियत ख़रीद नथो करे सघे, छो त हू पनाह वठणु आयो आहे, सिर बचाइणु आयो आहे। पर असां सां घटि में घटि ईअं कोन थियो, सिंध सां ईअं कोन थियो। ऐं सिंध जे अॼु हर नंढे वॾे शहर ॻोठ में उहे अफ़गानी पंहिंजा घर ठाहींदा वतन, पंहिंजी मिल्कियतूं वठंदा वतन। उहे कलो का अफ़गानी शनाख़्ती कार्ड, सिंध जो शनाख़्ती कार्ड ठाहे असांजे आॾो मुछूं वठीनि था। मूंखे त कंहिं दोस्त ॿुधायो 4-5 ॾींहं खणी जेके डॉक्यूमेंट्स ॼाण मूं ॾे आया त उत्तर जे हिकिड़े इलाइक़े में 2009-10 खां वठी हिकिड़ो मुकमिल ॻोठ आहे पठाणनि जो, जेके हिन सिंध सूबे जा न आहिनि, मटियारी ज़िले में बि आहिनि, पर उहो मुकमिल ॻोठ आहे जेको शायदि 300 खां 400 घरनि ते मुश्तमिल आहे। उन्हनि सभिनी खे 2007, 8, 9, 10 ताईं कंप्लीट शनाख़्ती कार्ड ठाराए ॾिना विया आहिनि। यकीनन उतां जी UC जे चेयरमैन, UC जे काउंसलरनि या टाउन जे चेयरमैननि या सिटी जे, उन्हनि मूंखे सर्टिफिकेट रहाइश ॾिना हूंदा, तंहिंखां पोइ नादरा जा सर्टिफिकेट रहिया हूंदा। सो असां उन ते बि कमु कंदासीं, पर सिंध जे हर ज़िले में
उन्हनि अफ़गाननि पंहिंजा कागज़ कराए हिते प्रॉपर्टियूं वरितियूं आहिनि ऐं अॼु इहो असांखे ॾंद था ॾेखारियूं। सो आगाटो तव्हां ॾिठो हूंदो त भिटाई जेको सॼी सिंधी क़ौम जो मुर्शिद आहे, जंहिंखे आउं दुनिया जो वॾो शाइर थो सम्झां, उन भिटाई जे नगरी में उन्हनि पठाणनि 40-50 पठाणनि जिन जो माज़ी जे वञी ॾिसो 10-20 साल पोइ ते वञी ॾिसो त उनजो तालुक़ु किथां खां आहे। इहो सरकार खे ई सोचणु खपे त असां मुतालबो त रखियो आहे सरकार जाॾो त 1980 खां वठी उनजा डॉक्यूमेंट्स चेक कया वञनि, छो त उहे पनाहगीर 40 साल खां पोइ हिते हाणे असांजा पिया हक़ खाइनि। सो मूं ॻाल्हि त की त भिटाई जे नगरी में 40-50 ॼणनि मोटरसाइकिल ते रैली कढी असां सिंधियुनि ते लानतूं आहिनि। एतिरी ज़रूरत असांखे इजाज़त कोन ॾींदासीं त असां धरती दाणी एतिरा भाड़िया कोन थिया आहियूं। तो सिंधाबामी सच गो अफ़गानी गो रैली कढंदो पियो अचे। दादू में असां कढी आहे, नंढनि नंढनि शहरनि में असांजे दोस्तनि कराची में, तेसर टाउन में, मलीर में प्रेस क्लब वारो एहतजाज कया आहिनि। दादू में हिकु शानदार रैली कढी आहे जंहिंमें हज़ारे माण्हू शरीक थिया। सो असां 24 जुलाई जुमे जे ॾींहुं 9 बजे भिटाई भिटशाह ते भिटाई जी नगरी में पंहिंजो रैली थी आहे, जेका भिटाई जे सर्किट हाउस खां पहिरियां थोरो पहिरियां शुरू थींदी ऐं तंबूरे चौक खां अॻिते हली दरगाह ताईं और दंग कंदी। ऐं उन रैली जे लाइ सभिनी सियासी, समाजी, अदीब, दानिश्वर, सभिनी दोस्त क़ौमी पार्टियुनि समेत हर पार्टी, हर मकतब फ़िक्र जे दोस्त खे गुज़ारिश था करियूं त ही हिकु जुबाई जो मसइलो कोन्हे, रशीद जो मसइलो कोन्हे, रहमतुल्लाह जो मसइलो कोन्हे, हिकिड़ी कंहिं पार्टी जो मसइलो कोन्हे। ही सॼी सिंध उन जे ईंदड़ नसुलनि जो, उन्हनि जे बका जो मामिलो आहे। त असां चाहियूं था त असां पंहिंजे हुकूमत खे, पंहिंजी रियासत खे, दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं त बाबा असां हाणे हिननि पनाहगीरनि मां तंग थिया आहियूं। छो त ही हाणे असांजी मईशत ते त ॿारनि पर असांजी धरती जी इख़लाक़ियात तबाह करण जे पोयां लॻल आहिनि। आगाटो आऊं छा चवां त असांजे वज़ीर आज़म जनाब इमरान ख़ान साहब जी हिकिड़ी तक़रीर रही, जंहिं तां अताउल्ला मेंगल साहब बि सरदार अख्तर मेंगल बि एतिराज़ु कयो हो त हुन अची हिते चयो त भई जो 50-40 साल से जो इधर पैदा हुए हैं अफ़गानी, उनको शिनाख्ती कार्ड मिलना चाहिए। अफ़सोस थो थिए, सिंधी जी हिकिड़ी चवणी आहे त पेट न पारे कुत्ता धारे। असां ही क़ौम, ही मुल्क मक़रूज़, हितां जा माण्हू बुख बदहाली जो शिकार। जेकॾहिं असांजो वज़ीर आज़म साहिबु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो त अचो त हिननि खे शनाख़्ती कार्ड ॾियूं, जेको हिते ॼमे थो हुनजो शनाख़्ती कार्ड हक़ आहे। त साईं इहो कानून सऊदी अरब ते लागू बि थिए न। असांजा 40-40 साल खां वठी माण्हू उते त हिकिड़ो रक्शो बि नथा वठी सघनि, हिकिड़ी साइकिल पंहिंजे नाले कोन था वठी सघनि, शनाख़्ती कार्ड परे जी ॻाल्हि रही। सो असां इन्हनि शयुनि खे कंडेम कयूं था। सो ऐं सभिनी दोस्तनि खे, छो त आगाटो तव्हां ॾिठो हूंदो त अहसानुल्लाह अहसान तालिबान साहब जेके प्रोटोकॉल सां जेल मां कढियो वियो, वापसि मोकिलियो वियो, उन थ्रेट, उन सिधी धमकी त बिलावल भुट्टो ज़रदारी खे बि ॾिनी आहे त हाणे तुंहिंजो हशर बि तुंहिंजे माउ वांगुरु थींदो। सो असां एतिरा कमज़ोर थी विया आहियूं जो इहे नंढा नंढा माण्हू बि हाणे असांखे मारण जूं, असांजी धरती ते क़ाबिज़ थियण जूं नियतूं रखनि था, उन जी कोशिशि कनि पिया। ऐं सिंध जे हर शहर में असां ॿुधायूं था असां हिननि खे न अॼु बर्दाश्त था कयूं, न सुभाणे, न क़यामत ताईं। न हुनखे अॼु सिंधी सम्झूं था, न सुभाणे सम्झंदासीं, न हिन धरती जो सम्झूं था, न सुभाणे सम्झंदासीं। असां जमहूरी तरीक़े सां कानून जे दायरे में रही करे हर उहो अमल कंदासीं जंहिंसां ख़बर पए हुननि खे त हाणे अफ़गानी महाजर असांखे नथा खपनि। असां हिन मुल्क समेत पूरी दुनिया खे ॿुधाइण था चाहियूं, पूरी दुनिया खे ॿुधाईंदासीं, मथे मथे वेंदासीं। मुमकिन आहे असां कराची लखनि जो हिकिड़ो माण्हू मजमू गॾु करे हम आवाज़ थी करे चऊं अफ़गानी कोन था खपनि, इहे अफ़गाननि खे वञणु खपे। छो त असांजे मुल्क जा, असांजी सिंध जा, असांजी मईशत जा इहे दुश्मन आहिनि, असांखे कंहिं क़ीमत ते क़बूल कोन आहिनि। सो अॼु आऊं हिन पंहिंजो वीडियो पैगाम ज़रिए सॼी सिंध जे, ख़ुशूसन मटियारी डिस्ट्रिक्ट जे सभिनी नंढनि वॾनि वॾेरनि MPAs MNAs खे, सोशल समाजी तंज़ीमुनि खे, हर फ़र्द खे जंहिंजे अंदर में सिंध धड़के थी, कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ु रखे थो, कहिड़े बि मज़हबी फ़िरक़े सां तालुक़ु रखे थो, स्पेशली आऊं इस्लाम मज़हबी जमातुनि खे बि गुज़ारिश कंदुसि त जेके बि हिन धरती सां वाबस्ता आहिनि, असांखे हिननि धारियुनि जो बार हाणे नथो सठो थिए। सो 24 जुलाई जुमे जे ॾींहुं 9 बजे
भिटाई जी नगरी में, छो तो सिंध जो भिटाई मुर्शिद है, असां पंहिंजे मुर्शिद जे नगरी में सब गॾु थींदासीं ऐं हम आवाज़ थी करे बुलंद आवाज़ सां गो अफ़गानी गो जा नारा हणंदासीं त जीअं इस्लामाबाद खां कराची खां वठी इस्लामाबाद ताईं सभिनि जे कननि ते इहा आवाज़ पहुचे त हाणे वधीक ही अफ़गानी असांखे क़बूल कोन्हनि। सो मां उमेद थो कयां त इन में भरपूर शिरकत करे इहो मैसेज मथे ताईं पुॼाइबो त सिंध वारा सभु हिकु ई साथ सोचनि त गो अफ़गानी गो, गो अफ़गानी गो। वरी महिरबानी दोस्तो, अकबर जो GSM।